आपने कहा कि वो नकाबपोश भी थे और पहली रिपोर्ट ये थी कि सिर्फ नामालूम है, ये तदाद कैसे आ रहा है पुलिस की रिपोर्ट में? नामालूम और नकाबपोश दोनों एक ही तो बात है। सर ये बेगुनाह होया या दुआरी होया छा होया आमा जी छा रिपोर्ट केर जेके ये क़तल थिया वो तो क्रॉस फायर में वीचारा नुक़सान थी हुननि जो। हिननि ते का को केस बेस हुया छा चवंदा त हिननि जो कुॾो या कहिड़ी शइ साबित थी आहे न? ॾोह जी ॻाल्हि कोन्हे को ही तो वीचारा ही को विड़िया न पुलिस उहे त ॾोहारी हुया उन्हनि खे ॻोल्हियूं था असां जेके विड़िया उन ॻोल्हियूं था ॻोल्हे वठंदासीं इनशाला। जेके कानून लागू कंदा इदारे वारा या पुलिस उन्हनि नालो छो नथो थियणो वञे कोर्ट में केस हले थो तव्हां सब्जी ॾिसो हिन करे तव्हां जेको ज़रूरी ॿुधाए। मारी जलबानी वाक़े दौरान मारिजी वियल ॻोठाणा बेगुनाह हुआ। ॻोठाणा वीचारा क्रॉस फायरिंग में मारिजी विया। असुल कातिलनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। DIG शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांडियो जूं सिंध हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। DIG परवेज़ चांडियो चयो त मारी जलबानी में मौजूदु हथियारबंदनि जा मुंहं ढकियल हुआ। वाक़े जे ज़िम्मेवार जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कंदासीं।